आदलपुर पुलिस जी मुबैना डाट ऐं ज़ुल्मनि ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे माजिद अली कलवड़। नाज़रीन, असीं वक्त मौजूद आहियूं सचल प्रेस क्लब आदलपुर अॻियां, जिते यूसी चंगुलाड़ी जा जेके रवासी आहिनि आदलपुर पुलिस ऐं सियासी अॻुवाणनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज पढ़ियल आहिनि। अचो त मौजूदु ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। वधीक हुनजो छा चवणु आहे? घरनि जे मथां असांजे ॿारनि ते तशदुद करे उन्हनि खे खणी विया आहिनि, गुम करे छॾियो अथऊं। असां आला मंदारनि खां अपील था कयूं त बराए महिरबानी असां सां इंसाफ़ कयो वञे। कुझु ॾींहं पहिरियों हिननि जी बिजली कटवाई वई, उन खां पोइ वरी चोरी जो इल्ज़ाम हो न। राति हिननि जो दर भञी करे पुलिस जूं 5 मोबाइल ऐं 5 मोटरसाइकिल वञी करे दर भञी 2 माण्हू गिरफ़्तार कया अथऊं। गिरफ़्तार करे उहे लाकअप कया। सुबुह सां मां वियो हुउमि थाणे ते, साहब सां मुलाक़ात बि थी। साहब चयो त FIR कराइण वारो जेको आयो त ठीकु आहे, न त 24 कलाकनि में मां उन्हनि खे चई दुमि। हाणे उहे माण्हू गुम करे छॾियनि। साहब हे इंतकामी कार्रवायूं कयूं वञनि थियूं, इंतकामी कार्रवायूं हिननि तो ख़त्म कयूं वञनि। आज़ाननि खां बाद में सुता पिया सुतनि पियलनि खे दरवाज़ा भञी अंदरि पुलिस काहे पई आहे, उन्हनि खे मारे कुटे खणी वई आहे। ऐं दांह कूक ते असांजूं ॿार रोइनि था, पिटनि था त वजह छा आहे, कहिड़ी ॾोह में खयूं वञो था। चई आहे उते अचनि मर्द त पोइ उते ॻाल्हाईंदा अची। सभु कोर्टुनि खे अपील आहे असांजे तरफ़ां त महिरबानी करे इहो इंसाफ़ कयो वञे। पुलिस रेड कई अथई गाॾी सुबुह जो सवेरे। 2 माण्हू असांजा ॿधी खणी वई। हिन महिल ताईं असांजा उहे माण्हू गुम नी। पुलिस रेड कई सियासी मसइलनि जे करे। हिन जो चवणु आहे त सीशल कोट घोटकी ऐं ॿियनि वासनि खे अपील कई आहे त आदलपुर थाणे SHO ऐं सियासी माण्हू ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु माजिद अली कलवड़, टाइम न्यूज़, आदलपुर।